में ॻाल्हि कंदासीं सिंध जो एक बेहतरीन फ़नकार जलाल चांडे जी ज़िंदगी के बारे में। दोस्तों, जलाल चांडे जे टेम में माण्हुनि वटि रेडिया ऐं उन खां अलावा टेप माण्हू वीसियूं रखी भांडोरनि में पैसा विझी बकरियूं ठिकरियूं खपाए बि उहे टेप वठी करे पंहिंजे घरनि में रखंदा हुआ। जेके जलाल चांडे जा सीधा ई परस्तार हुआ ऐं जेके जलाल चांडे जा परस्तार ॿुधंदड़ फ़न जेको आहे सो हुआ माण्हू उहे पाण वटि टेप रखी छॾींदा हुआ ऐं जलाल चांडे जो इंतज़ारु हूंदो हुयो त जलाल चांडे जी नई एल्बम कॾहिं रिलीज़ थींदी। दोस्तों, उन टाइम में टेपनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो ऐं केस्टनि जो बि तमामु घणो उरूज हूंदो हुयो। तव्हां शहरनि में वेंदा हूंदव त केस्टनि जा दुकान जेको आहे सो सजायल जेको आहे सो हिकिड़े तरीक़े सां केस्टूं लॻल हूंदियूं हुयूं, जंहिंमें मुमताज़ अली मौलाई थियो, जलाल चांडियो थियो, उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडियो थियो या फौदिया सुमरो थी। इहे सिंध जा के 3-4 नाला हुया जेके उन टाइम में तमामु घणा मक़बूल हुया ऐं केस्टनि जी दुनिया में जलाल चांडी इनकलाब बर्पा कयो ऐं जलाल चांडियो वाहिद इहो फ़नकार हुयो जंहिंजूं तमामु घणियूं सिंध में केस्टूं खपियूं। माण्हू जे अगरि लाबारे ते वेंदा हुया तॾहिं बि टेप साण हूंदी हुई माण्हुनि खे। जे अगरि को मेंहूं चाढ़णु वेंदो हुयो उन खे बि टेप पाण सां गॾु हूंदो हुयो। जे अगरि होटल ते माण्हू वेंदा हुया तॾहिं बि जलाल चांडे जी रिकॉर्ड ॿुधंदा हुया। माण्हू झंग झर में जिथे बि तव्हां वेंदो त उते हिकु फौदिया सुमरो ॿियो जलाल चांडे जा ई एल्बम तव्हांखे ॿुधण में ईंदा। फौदिया सुमरो हिन वक़्तु लाड जे तरफ़ जेको आहे सो तमामु घणी मक़बूल हुई। हेॾा हिन पासे जीअं कराची थियो, ठट्टो थियो, ख़ैरपुर थियो, मीरपुर ख़ासि थियो, इन पासे जेको आहे सो तमामु घणो फौदिया सुमरो मक़बूल हुई ऐं इन पासे मायूं मर्द माण्हू फौदिया सुमरे खे तमामु घणो शौक़ सां ॿुधंदा हुया। जे अगरि जलाल चांडे जी ॻाल्हि कजे त जलाल चांडियो वरी हिन पासे उत्तर वारे पासे तमामु घणो मक़बूल हुयो। जीअं नवाब शाह ज़िलो थियो, दादू ज़िलो थियो, जोही ज़िलो थियो, वेंदे काछे ऐं कश्मीर ताईं जेको आहे सो जलाल चांडे जा एल्बम हलंदा हुया। माण्हू ट्रकनि में जेको आहे सो जलाल चांडे जा एल्बम ॿुधंदा हुया। गाॾियूं उन टाइम हलंदियूं हुयूं, बसनि जो ज़मानो हुयो। बसनि में बि जेको आहे सो एल्बम जलाल चांडे जी केस्ट हलंदी हुई ऐं जलाल चांडे जो केस्ट माण्हू फरमाइश करे ॿुधंदा हुया। एॾो जलाल चांडियो सिंध जो मक़बूल फ़नकार हुयो। चांडियनि जी सिंध में हिकु तारीख़ रही आहे। जे अगरि चांडियनि जो धाड़ेल जी अगरि ॻाल्हि कजे परू चांडे जे बारे में त परू चांडे बि सिंध में इनकलाबी धाड़ेली कई। जे अगरि जेको आहे सो जलाल चांडे जी ॻाल्हि कजे त जलाल चांडे यकतारे चपड़ीअ सां गॾोगॾु केस्ट दुनिया में हिकु नओं इनकलाब बर्पा कयो पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं जलाल चांडियो जग मशहूरु फ़नकार हुयो। जलाल चांडे खे हिंद सिंध पाकिस्तान पूरी दुनिया में सुञाणियो वेंदो हुयो। जिथे बि टोपी अजरक ऐं सिंधी रहण वारो शख़्स हुयो उहो जलाल चांडे खे बाख़ूबी सुञाणींदो हुयो ऐं जलाल चांडे जा एल्बम बि ॿुधंदो हुयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब